सदियुनि खां भाॼियुनि में मसाले तौरु इस्तेमाल थींदड़ कारे मिर्चनि में केतिरा ई फ़ाइदा आहिनि। कारनि मिर्चनि जो इस्तेमालु तव्हांखे बीमारियुनि खां बचाइण सां गॾु तव्हांजी सिहत लाइ बि घणो फ़ाइदेमंद आहे। कारे मिर्चनि जे 100 ग्राम में 251 कैलोरी, 5% फैट, 7% सेचुरेटेड फैट, 21% पोटाशियम, 100% डाइटरी फाइबर, 10% प्रोटीन, 10% विटामिन ई, 44% कैल्शियम, 53% आयरन, 15% विटामिन B6, 42% मैग्नीशियम ऐं 20 मिलीग्राम सोडियम मौजूदु हूंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त कारे मिर्चनि जे इस्तेमाल सां मैदो हाइड्रोक्लोरिक एसिड नाले हिकु केमिकल ख़ारिज कंदो आहे जेको मैदे ऐं आंडनि जी सफ़ाई ऐं सिहत लाइ फ़ाइदेमंद हुजे थो, जंहिंसां गॾु सिहत ते हाकारी असर बि पवंदा आहिनि ऐं कब्ज़ीअ जी शिकायत बि ख़तमु थींदी आहे। इन सां गॾु कारनि मिर्चनि जे इस्तेमाल सां मुदाफ़ियती क़ुवत बि बहितरीन थिए थी। विटामिन सी, विटामिन ए ऐं विटामिन के जी मौजूदगी मुदाफ़ियती क़ुवत खे वधाईंदी आहे। कारनि मिर्चनि में मौजूदु थाइमन, पेरीऑक्साइन, रेबोफ्लून, फोलिक एसिड, कापर ऐं कैल्शियम बि सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद आहिनि। न रुॻो एतिरो पर कारनि मिर्चनि जो इस्तेमालु पेट वारी औरतुनि लाइ बि तमामु घणो फ़ाइदेमंद हूंदो आहे। कारनि मिर्चनि जे इस्तेमाल सां थोल बि वॾी हद ताईं घटाए सघिजे थी। जेकॾहिं तव्हां वज़न घटाइण जा ख़्वाहिशमंद आहियो त पंहिंजे खाधनि में कारनि मिर्चनि जो इस्तेमालु रोज़ जे बुनियाद ते कयो। हिकु चपटी या ज़ाइके मूजिबि पीठल कारा मिर्च पंहिंजे पीअण वारी शयुनि ऐं सब्ज़ चांहि में बि मिलाए इस्तेमालु करे सघिजनि था। इन तरीक़े सां वज़न किलो जे हिसाब सां घटिबो आहे। खुराक जे माहिरनि जो चवणु आहे त कारा मिर्च कैंसर जा ख़तरा घटाइण लाइ बि वॾा फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। पीठल कारा मिर्च ऐं हेड खीर में मिलाए बि इस्तेमालु करे सघिजनि था। कारनि मिर्चनि में एंटीऑक्सीडेंट, विटामिन ए ऐं कैरोटिनॉइड शयूं मिलनि थियूं, जंहिंजे नतीजे में इन्हनि जे इस्तेमाल सां कैंसर मां बचाव मिलंदो आहे। कारा मिर्च चमड़ीअ जी बीमारियुनि जे इलाज लाइ बि इंतिहाई फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। कारे मिर्चनि जे इस्तेमाल सां रंग साफ़ ऐं शफ़ाफ रहंदो आहे ऐं चमड़ीअ ते थींदड़ दाग धब्बा तोड़े सिज जी रोशनीअ जे करे सड़ियल चमड़ी बि साफ़ थी वेंदी आहे। कारा मिर्च सिगरेट पीअण वारी आदत छॾाइण लाइ बि बहितरीन नुस्ख़ो आहिनि। हिकु साइंसी तहक़ीक़ में चयो वियो आहे त निकोटीन इस्तेमालु कंदड़ माण्हू कारे मिर्चनि जे तेल जी ख़ुशबू सूंघनि त उन्हनि में तमाकू वापराइण वारी ख़्वाहिश घटिजी वेंदी। कारा मिर्च रत जे दौरे खे कुदरती तौरु वधाईंदा आहिनि।